अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम कुर्ब कचहरी सां गॾु मां आहियां अलीगुल मला। असां वटि कुर्ब भरिया महिमान आया आहिनि जंहिंसां कुर्ब भरी कचहरी कबी। पर हिन शहर सां मां शुरूआति कंदुमि प्रोग्राम जी त ॿुध न ॻाल्हियूं अकुल जूं इहे कन कजां बोड़ा, न कर गिला पचर पराई मथां ॾोह चढ़ंदई डोड़ा, इश्क बिना अफ़राद थई ॿियो अजाई लोड़ा, हिन गिलीअ मां सवें सूबा बादशाह वञी थिया मिटी पिनोड़ा, घोट उहे घोड़ा सुणा शाह रखियल के ॼाणा काॾे विया। असां वटि अॼु जेके कुर्ब भरिया महिमान आहिनि सिंध धरतीअ जा ॼाया, ऐं उन में असांजो जेको महिमान आहे पाण अदीब दानिश्वर आहे, उमरकोट सां हुनजो तालुक़ु आहे। इम्तियाज़ कुंभर साहिबु पाण शाइर बि आहे ऐं किताबनि जो मालिक बि आहे। हिन सां ॻाल्हि ॿोल तफ़सीली कबी। तव्हांजी वॾी महिरबानी साईं अचण जी असांजे हिन प्रोग्राम में। ऐं असांजो जेको अॼु जो कलाकार आहे सिंध धरती जो बहितरीनु कलाकार, पाण सिठारजा सां तालुक़ु अथसि, सिकंदर अली लुंड साहिबु। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं ढोलक नवाज़ आहे पंहिंजो ज़ैनुल आबदीन पंहिंजो जावरी साहिबु, उनजी बि वॾी महिरबानी आहे। ऐं असांजो आर्गन ते आहे लाजो भाई जेको हमेशह हूंदो आहे प्रोग्राम में। त कुर्ब कचहरी में अॼोका जेके महिमान आहिनि उन्हनि खे असां भलीकार चऊं था असांजी हिन कुर्ब कचहरी में। साईं हाणे सभ खां पहिरियां त असांजो साईं इम्तियाज़ साईं उमरकोट सां तालुक़ु आहे, त उमरकोट जूं बि जेको आहे तमामु वॾियूं वॾियूं शख़्सियतूं आहिनि। उमरकोट हिकिड़ो तारीख़ी शहरु आहे ऐं उते असांजो उस्ताद साईं शफ़ी फ़क़ीर बि उतां जो आहे। हा, उन सां बि तव्हांजो तालुक़ु आहे। मां लतीफ़ सरकार जे हिन बैत सां तव्हां सां मुखातिब थींदुसि। जी जी। जेॾो तुंहिंजो नाव बाजबो ॾियाई मङा, जेॾो तुंहिंजो नाव बाजबो ॾियाई मङा, री थंभे री थूणीअ तूं छपर तूं छांव, उॼाड़ो कहां तोखे मालूम सभु की। महिरबानी सर अलीगुल साहिबु। ऐं अॼु यकीन कंदो मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। तव्हां माशाल्लाह असांजे सिंध जा न पर पूरी दुनिया जा जिते बि सिंधी कम्यूनिटी रहे थी उते जा तमामु बहितरीनु तव्हां आर्टिस्ट आहियो। अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे, मौला तव्हांखे ख़ुशि रखे ऐं आबाद हुजो सदा। जी सर बिल्कुलु। तव्हां सर पंहिंजो जेको आहे सो जेके अदबी लाड़ो तव्हांजो कीअं थियो? तक़रीबन शागिर्द शरारती हूंदा आहिनि। जी जी जी। उनमें के अदबी लाड़े में अची वेंदा आहिनि। जी जी बिल्कुलु। बाक़ी त पोइ कोशिशि कंदा आहिनि पोइ जेको आहे सो ॿी फील्ड पकिड़े। सही सही। अदबी लाड़ो सर आउं 6वीं क्लास में जॾहिं पढ़ंदो हुउसि तॾहिं प्राइवेट स्कूल जो टाइम कोन हो, घटि हुया। उन दौर खां मूंखे शाइरी ॿुधण जो ऐं पढ़ण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो, ख़ासि तौर ते जदीद शाइरी जेको आहे शेख हयात साहिबु, खियलदास फाइनी ऐं ॿिया जेके शाइर आकाश अंसारी साहिबु, साईं हलीम बाग़ी साहिबु, अयूब खोसो बि तमामु असांजो सुठो दोस्त आहे। उन्हनि खां मुतासिर थी करे मूं इन जिदत में हिकिड़ो पेर पातो ऐं सुठो मुतालियो कयो। पोइ वरी आउं क्लासिकल में अची वियुसि। पोइ वरी यूनिवर्सिटी जॾहिं सिंध यूनिवर्सिटी मां MA सिंधी में कई, पोइ वरी क्लासिकल माशाल्लाह पढ़ियोसीं। हुनमें लतीफ़ साईं खे पढ़ियोसीं, उनखे रखियल शाह खे पढ़ियोसीं, लाल शहबाज़ कलंदर खे पढ़ियोसीं ऐं पंहिंजो जेको सो ॿिया काफ़ी शाइर जेके वाबिस्ता हुया क्लासिकल सां उन्हनि सां तमामु जेको सो मुंहिंजी गहराइप रही ऐं मुतालियो तमामु सुठो कयो। अल्हम्दुलिल्लाह पोइ इन फील्ड में आयासीं ऐं हिकिड़ो शौक़ु थी पियो। पोइ मुंहिंजो किताबु आयो 2017 जी बैच में चङू वरस्टी अलविदा जे नाले सां। हा, उहो तमामु जेको सो किताबु मुंहिंजो सुठो मशहूरु थियो आहे। हींअर सोशल मीडिया ते टिकटॉक ते इहो तमामु मुंहिंजो गीत तमामु वायरल थियो आहे, चङू वरस्टी अलविदा भुल बि न कॾहिं हिकिड़ी अदा। जी 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 जी। तमामु ज़बरदस्त तव्हांजी शाइरी अॼु उन शाइर सां असां मौजूदु आहियूं। बाक़ी ॾाढो काफ़ी वायरल आहे। जी जी। त तव्हांजी हिन वक़्तु जेकी सोहबत आहे उहा कहिड़ी संगत तव्हांजी अदबी संगत जेकी आहे? हा बिल्कुलु साईं, मुंहिंजी हिन वक़्तु जेका सोहबत आहे, ऐं पाण एज़ ए लेक्चरर आहियां हींअर सिंधी जो कॉलेज में पढ़ायां थो। ऐं हिन वक़्तु जेके मुंहिंजा दोस्त आहिनि तमामु, जेके सभु दोस्त आहियूं, हिक ॿिए जा सभु भाइर आहियूं, दोस्त आहियूं ऐं अलाह साईं इन रिश्ते खे हमेशह कामयाबु रखे। ऐं चवण जो मक़सदु इहो त सुठा जेके दोस्त आहिनि मुंहिंजो, ख़ासि तौर ते जेके अदबी शाइर जेके आहिनि, जेके अदब लॾे सां सलाड़ियल आहिनि, उन्हनि सां मुंहिंजो सुठो आहे। हलीम बाग़ी सां मुंहिंजो सुठो वास्तो आहे। असांजो उस्ताद बि आहे, उस्ताद अयूब खोसो आहे। ऐं खताई थेबो साहिबु असांजो उमरकोट जो बहितरीनु शाइर। असांजी मशहूरु शख़्सियत जेका हिन जहान मां हली वई, साईं अब्दुल आरिसर साहिबु, जंहिंजो वॾो नालो हो। ऐं उहो बि असां हिकिड़े ई मतिलबु त असां खूह जो पाणी पींदा हुआसीं। ऐं मतिलबु त चवण जो इहो त असांजा जेके बि दोस्त आहिनि, जेके अदबी आहिनि, उन्हनि सां वास्तो आहे ऐं इनशाला रहंदो। वाह वाह वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अॼु जेकी असांजे हिन प्रोग्राम में जेकी शख़्सियत आई आहे, पाण आहे त नौजवान ॾिसण में, पर हिन जी जेके ख़्यालात आहिनि उहे पुराणा ऐं हिकिड़ा सकाफ़ती ख़्याल ऐं जेको आहे सो मोहबत ऐं प्यार वारा ऐं जेको आहे सो क्लासिकल ख़्यालात जेके आहिनि उहे माण्हू असांखे ॾाढा पसंदि हूंदा आहिनि। हिन पासे ते असांजो जेको आहे सो हिकिड़ो क़ौमी रागी आहे। क़ौमी रागी असांजो यकतारो चपड़ी बि सिंध जी हिकिड़ी हिन वक़्तु जेकी असांजी सकाफ़त जो जेको हिसो थिए थो उहो यकतारो चपड़ी, ख़ासि करे जेके अकर कंहिंखे हथ में हुयो सम्झी वेंदो त बाबा हीउ सिंध फनकार आहे ऐं हीउ जेको आहे सो सकाफ़ती माण्हू आहे को।
साईं सिकंदर साईं तव्हां जेको आहे सो कहिड़ो उस्तादु तव्हांजो कंहिंखो सिखिया वरिती तव्हां? जी साईं, उस्ताद मुंहिंजो दिलशेर आहे। दिलशेर? जी, दिलशेर तीवणो तीवणो जी, जेको आहे। जी। जी जी उहो मौजूदु बहरहाल आहे। बाक़ी गुलशेर तीवणो गुज़ारे वियो। गुलशेर शौक़ु त उन खां वठी हुयो, असां दिलि लॻापा जेको हुयो उन सां, पोइ उन फील्ड में आयासीं। जी जी पर सॻो उस्ताद खां करायो, उस्तादनि जी ड्यूटी बि ॾियूं था, वाह। अचण वञण बि आहे, उस्तादनि जी दुआ बि आहे, वाह वाह माशा उन्हनि जी महबत बि असां सां आहे। ऐं मां जेको ॻाईंदो बि आहियां उस्ताद जा ॻायल कलाम में ॻाईंदो वाह, आहियां। वाह, ॿियो थोरो घणो जेको नओं मिलंदो आहे माहौल ओड़ो हिसाब सां। दिलशेर तीवणो तमामु सुठो फ़नकार आहे सिंध जो, जी साईं, जी। मशहूरु फ़नकार बि आहे, तमामु सुठो ॻाईंदो आहे। असां जेको मशहूरु मरहूम गुलशेर तीवणो जेको हो, जी, जी। पोइ वरी हिन जे नाले जी को निस्बत आहे, शायदि शागिर्द बि आहे उहो हुनजो, हुन शागिर्द आहे या ईअं बसि नालो रुगो? केरु साईं? गुलशेर तीवणे जो शागिर्द आहे इहो दिलशेर तीवणो? न साईं, उहो गुलशेर खां माना पोइ थियो आहे, जलाल चांडे जो शागिर्द आहे। हे जलाल चांडे जो? उस्ताद जलाल जो, हा। ऐं पंहिंजो दिलशेर तीवणो। गुलशेर बि जेको आहे सो उहो जलाल चांडे जो शागिर्द हो। मतिलबु हे जलाल चांडे जा शागिर्द आहिनि, जीअं जिगर जलाल थियो, इहे सभु जलाल चांडे शागिर्द आहिनि। माशाअल्लाह जेको आहे सो जलाल चांडे साईं वरी जिदत जेके यकतार चपड़ी खे नए अंदाज़ में आंदो। ऐं न त जेके फ़नकार पहिरियां हूंदा हुआ, जेके अवाइली फ़नकार असांजा यकतार चपड़ी वारा, उनखे चपड़ी न हूंदी, सिर्फ़ु यकतारो हूंदो, उहे ॻाईंदा। माशाअल्लाह अॼु तव्हां असांखे छा था ॿुधायो? हींअर साईं बोल आहे साईं अहमद शाह लकियारी जो। अहमद शाह लकियारी जो। हा, मुंहिंजी ज़िंदगी ऐं सहारो सजण तूं। वाह वाह। मथा ककर कुर्ब जो ओ मथा ककर कुर्ब जो हेठ हेकड़ाई हक नकी पेर पचन था नकी अथम लुख वो महदी पंहिंजी पाण में पक पकी कभी प्रीत सां है मुंहिंजी ज़िंदगी ऐं सहारो सजण तूं, है मुंहिंजी ज़िंदगी ऐं सहारो सजण तूं, पीरी साफ़ साखा है पीरी साफ़ साखा, प्यारो सजण तूं, है मुंहिंजी ज़िंदगी सजण तुझो सानी मुझे निह
निहनण जो है मुझे निहनण जो नज़ारो सजण तूं है मुझी ज़िंदगी ऐं सहारो सजण तूं है मुझी ज़िंदगी ऐं सहारो सजण तूं पिरी साफ़ साखा है पिरी साफ़ साखा प्यारो सजण तूं है मुझी ज़िंदगी ऐं वो अहमद शाह तूं जो पिरी वो अहमद शाह तूं जो पिरी कर तूं पंहिंजो है हिसो हिन में हाणी कोन्हे यार कंहिंजो वो अहमद शाह तूं जो पिरी कर तूं पंहिंजो है हिसो हिन में हाणी कोन्हे यार कंहिंजो मुंहिंजी दिलि जो दिलि पर है मुंहिंजी दिलि जो दिलि पर दिलि वारो सजण तूं है मुंहिंजी ज़िंदगी ऐं सहारो सजण तूं है मुंहिंजी ज़िंदगी ऐं सहारो सजण तूं पिरी साफ़ साखा है पिरी साफ़ साखा प्यारो सजण तूं है मुंहिंजी ज़िंदगी वाह 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 तमामु ज़बरदस्त गीत ॻायो तव्हां साईं ढोलक जो बि वॾो कमु हूंदो वॾो आहे साईं, फनकार खे उथारण में असां नंढा हूंदा हुआसीं पोइ इमामबख्श ज़रदारी जेको ॻाईंदो हो जी 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 वई यार यारी रहियो कुझु रहियो न कुझु न आहे। 15वीं सदीअ जो पोइ ढोलक वारो जेके हुन में हे हणंदो हुयो ढमक ढमक त असां ॻोल्हींदासीं यार न असां कॾहिं मिलूं पोइ कुदरती इहे हिकिड़ो नवाब शाह में प्रोग्राम थियो जी जी रशीद ज़रदारी साहिबु करायो उते उहो चयो बाबा हे उहो ढोलक वारो अथव पर झुनड़ो थी वियो आहे उनजे पुटनि सां हाणे उहो वॼाईंदो आहे त माना ढोलक वारे जो बि वॾो कमु आहे फनकार खे हा साईं बिल्कुलु त हुन मज़ो विझणु हा असांजो प्यारो हींअर जेको दोस्त अंब जोगी साहिबु अंबु जोगी साहिबु गुज़ारियो असांखे हा हाणे तमामु वॾो बसि, ॾुख आहे हुनजो हा, मुंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम हुयो टंडे आदम में मुंहिंजी मुलाक़ात थी पोइ हिकिड़ो मूं गीत बि ॻायो पोइ उस्ताद ढोलक गॾु वॼाई पोइ उस्ताद खे मूं इहो चयो मुंहिंजो सर आऊं को फनकार न आहियां पर मिड़ई शौक़ु आहे इश्क़ आहे राग सां पोइ चई बाबा तव्हां ॻायो असां गॾु हलंदासीं सही इहो ढोलक वारे जे हथ में हूंदो आहे फनकार खे काॾे थो काॾे थो वठियो वञे जी जी न तमामु अहिड़ी हणे त थपकी त पोइ थिए ऐं असांजे सर इतफ़ाक़ सां इहो असांजे उमरकोट शहर जो ई आहे अंबु जोगी हा उमरकोट ऐं तमामु बहितरीनु तमामु वॾो हुनजो नालो थियो वॾो सिंधी ऐं पूरी दुनिया में हुनजो नालो थियो ऐं हुन ढोलक कमाल जी 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 परफॉर्म कई कमाल अलाह साईं हुनखे पंहिंजी मफ़रत कंदो कुर्ब जूं कचहरियूं पियूं हलनि कलाकार बि मौजूदु आहे अदीब शाइर बि असां वटि मौजूदु आहे किताब साईं तव्हां हिकिड़ो ई जी सर किताब मुंहिंजो हिकिड़ो ई मार्केट में अची चुको आहे अञा ॿियो लिखण वारे मरहले में आहे इनशाला जल्दी हाणे माना हिकिड़े ई किताब बाक़ाइदे बाक़ाइदगी सां अलाह जा शुक्र आहिनि ॿुधण ऐं पढ़ण वारनि जी वॾी महिरबानी मूंखे जे मूंखे मोट ॾिनी असल में जेकी तव्हां जे संगत में आहियो न जी जी संगत जो बि असरु वॾो थींदो आहे जेको कॉम्पिटिशन अची वेंदो आहे न Competition अची त हाणे शइ सुठी रखणी आहे बिल्कुलु बिल्कुलु त उहे पढ़ंदा ज़ाहिर चवंदा भाई छा लिखियो अथव जॾहिं असां बि कमु कंदा आहियूं को हिकिड़ो मां गीत ॻायो हुयो त परदेसी प्यारा उहो दुबई वारा दोस्त शो पिया कनि उते परदेसी प्यारा जेको आहे सो दुबई वारा पोइ कतर वारा सभु विधमि हुन में हाणे कलाम हुन में इहो हुयो जो भेरो यार न भंजा भंजा मां चयो भेरो भंजा सही न भंजा न चयुमि अच्छा भेरो भंजा भंजा दोस्तनि चयो भाई कीअं भेरो भंजा भेरो न भंजा भेरो असल थींदो ईअं भेरो न भंजा माना अचण में का बि अहिड़ी असांखे माफ़ कयो असां अहिड़ा शाइर उन्हनि दोस्तनि चयो मतलब ख़ुशी में ॻायासीं हिनखे ख़ुशी सम्झो बिल्कुलु न त बिल्कुलु पोइ इहे लफ़्ज़ पकड़बा आहिनि जी साईं असल में छा आहे त शाइरी जो जॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ हेठि मथे थी वेंदो आहे पोइ सॼो रिदम मुंहिंजो टेम्पो टुटी वेंदो आहे वाह वाह पोइ हुन मां माना सॼी ख़तमु थींदी मफ़हूम जेको आहे तव्हां हाणे असांखे कहिड़ी शाइरी पंहिंजी ॿुधायो तव्हां सर मुंहिंजो किताब में जेको सो तक़रीबन
84 जे लॻभॻि ग़ज़ल आहिनि अच्छा ऐं 10 खनि नज़म आहिनि, कुझु 102 या 3 तक़रीबन 2 सिटा जेके बेत चऊं, वाह, वाह। जेके दुआ चऊं, जी जी उहे उन मां हिकिड़ो मूंखे दोस्तनि चयो त तव्हां जेकॾहिं प्रोग्राम कयो त असांखे इहो ज़रूरु ग़ज़ल ॿुधाइजो। वाह वाह, ॿुधायो। उहो हिकिड़ो आहे पंहिंजो ग़ज़ल आहे त सूफ़ियाणा टाइप ते आहे बिस्मिल्लाह। त अलाह अलाह कर अंदर में वाह वञ पोइ मस्जिद मंदर में, आहा अलाह अलाह कर अंदर में वञ पोइ मस्जिद मंदर में, काबो किबलो कुल काइनात परख पवे जे ज़ेर ज़बर में, आहा भॻवान बि साॻियो ख़ुदा बि साॻियो इंसान फिरियल आहे इन ई अखर में, आहा भॻवान बि साॻियो ख़ुदा बि साॻियो इंसान फिरियल आहे इन ई अखर में, मन जो घरड़ो मदीनू मञीजे हक़ीक़ी फ़क़ीरी इन ई फ़िकर में, वुज़ू हज करण थो वञे भली वुज़ू के पहिरियां कर वजूद जो, आहा तंहिंखां पोइ अलाह हर अखर में, अलाह अलाह कर अंदर में वाह। वञ पोइ मस्जिद मंदर में, वञ पोइ मस्जिद मंदर में। कमाल जी शइ आहे, कमाल जी शइ आहे। महिरबानी सर, थैंक यू। जेको आहे सो हिकिड़ो जेको सूफ़ियुनि जो जेको अखर जेको मिलंदो आहे, जी जी जेको ज़िक्र वारो उन जो बि तव्हां फ़िक्र कयो आहे, हिन में ज़िक्र कयो आहे त उहा शइ जेके अंदर में उहो जेको ॾींदा आहिनि ज़िक्र अलाह जो हलाइजे ऐं उन सां ई धोइजी वेंदो आहे इंसानु। वज़ू असल में उहो आहे उसल वजूद जो आहे, हा, तॾहिं तूं जॾहिं अंदर में अलाह हलंदो तॾहिं तोखे मस्जिद वणंदी, मंदरु मस्जिद वणंदो। मंदरु वणंदो, बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। कमाल आहे, जी महिरबानी। कमाल कमाल आहे। त असांजो जी हीअ आहे असांजो फ़नकार जी जी साईं। ज़बरदस्त गीत असांखे ॿुधायईं पाण गुलशेर पंहिंजो दिलशेर तीवणे जो शागिर्दु आहे। जी जी असां गुलशेर मरूम घड़ी घड़ी यादि थो अचे पियो, तमामु वॾो कलाकार होला, हुनखे जन्नत में जायूं ॾे। जलाल चांडे मरूम साईं जेको आहे सो उनजो हिकिड़ो गीत मां ॾिठो, अॼुकल्ह यूट्यूब ते बि उहो पियो आहे। उहो ॻाए थो त भली दोस्त आहीं तुंहिंजूं लख भलायूं, असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं। वाह वाह। उन महफ़िल में शेख अयाज़ बि वेठो आहे, उस्ताद बुखारी बि वेठो आहे ऐं हमीद सिंधी वारा, बड़ी पुराणी जेकी खेप हुई सभु हुते वेठी आहे ऐं हू ॻाए थो पियो। महफ़िल बि तमामु वॾी आहे। माशाअल्लाह। त कंहिं दौर में असांजा माण्हू हुनखे एक्सेप्ट न पिया कनि, कहिड़ो कलाम राग थो ॻाए, राग थो ॻाए, हे छा थो ॻाए पियो, छो जो हुनजो आवाज़ु, हुनजो अंदाज़ ऐं हुनजो सीनो खुलियल ऐं वरी सोन जूं ज़ंजीरूं पातल, इहो माण्हू खां हज़म न पियो थिए त यार हे वरी कीअं थो ॻाए, कीअं पियो ॻाए। पर जॾहिं हू लॻो वाह साईं। ऐं उन बाक़ाइदे असांजी हिकिड़ी तारीख़ ठही वियो, हुन कई फ़नकार हुन पैदा कया शागिर्द माशाअल्लाह जेके रोज़गार में लॻी आहे। तमामु साईं। ऐं हिन वक़्तु बि असांखे उहो विसिरियो न आहे जलाल चांडियो। जॾहिं हिननि असां फ़नकारनि खे ॾिसंदा आहियूं त ठक असांखे उहो यादि अची वेंदो आहे। जी जी बिल्कुलु जंहिं अंदाज़ में हा, साईं, हे ॻाईंदा आहिनि। त साईं असांखे कहिड़ो कलाम हाणे ॿुधाईंदो? साईं हाणे तव्हांखे कलाम ॿुधायूं था शेख अली शेर जी शाइरी आहे, मूंखे छिनी कयूं धार। वाह वाह। सूरन साड़ियो साह खे, ओ सूरन साड़ियो साह खे पियो ॿारण यार बरे, अच तूं पेर भरे आशिक अलहदाद वटि, वो मूंखे छिनी कयो थन धार, कहिड़ी धारनि ते अमयार, मूंखे छिनी कयो थन धार, कहिड़ी धारनि ते अमयार, कहिड़ी धारनि ते अमयार, मूंखे सूर ॾिनऊं हज़ार, कहिड़ी धारनि ते अमयार, मूंखे दर्द ॾिनऊं हज़ार, मूंखे छिनी कयो थन धार, कहिड़ी धारनि ते अमयार, मूंखे छिनी कयो थन धार, कहिड़ी धारनि ते अमयार। प्यारो ॾई पहिरियां पंहिंजो कयाऊं, प्यारो ॾई पहिरियां पंहिंजो कयाऊं, प्यारो ॾई पहिरियां पंहिंजो कयाऊं, हाणे विढ़ण लहिन प्यार, कहिड़ी धारनि ते अमयार, हाणे विढ़ण लहिन प्यार, कहिड़ी धारनि ते अमयार, कहिड़ी धारनि ते अमयार, मूंखे दर्द ॾिनऊं हज़ार, कहिड़ी धारनि ते अमयार, मूंखे सूर ॾिनऊं हज़ार, मूंखे छिनी कयो थन धार, कहिड़ी धारनि ते अमयार,
मूंखे छिनी कयो थन धार कहिड़ी धारनि ते अमयार मुझे नसीब में हुयो विछोड़ो 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 मूंखे ॾाढा ॾिनऊं आज़ार कहिड़ी धारनि ते अमयार मूंखे ॾाढा ॾिनऊं आज़ार कहिड़ी धारनि ते अमयार कहिड़ी धारनि ते अमयार मूंखे सूर ॾिनऊं हज़ार कहिड़ी धारनि ते अमयार मूंखे दर्द ॾिनऊं हज़ार मूंखे छिनी कयो थन धार कहिड़ी धारनि ते अमयार मूंखे छिनी कयो थन धार कहिड़ी धारनि ते अमयार शेख अली शेर दुख सां थो 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 वया बिसरी सभु सिंगार कहिड़ी धारनि ते अमयार वया बिसरी सभु सिंगार कहिड़ी धारनि ते अमयार कहिड़ी धारनि ते अमयार मूंखे दर्द ॾिनऊं हज़ार कहिड़ी धारनि ते अमयार मूंखे सूर ॾिनऊं हज़ार मूंखे छिनी कयो थन धार कहिड़ी धारनि ते अमयार मूंखे छिनी कयो थन धार कहिड़ी धारनि ते अमयार वाह 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 मूंखे छिनी कयो अथनि धार कहिड़ी धारनि ते आहे मया सुठो कयईं साईं माशाल्लाह साईं साईं शाइर जी शाइरी बि ॾिसो न ज़बरदस्त चए थो न कहिड़े पराए माण्हू जहिड़ा वतऊं हिते कारा वेस पाईंदा बसि जार कयईं त ठीकु आहे परायो माण्हू जी जी ॾाढो सुठो ॻायो था सुठो साईं ॾाढो ज़बरदस्त हे त जॾहिं महफ़िल में तव्हां वेंदा हूंदो उते त माण्हू झूमी उथंदा हूंदा आहिनि बसि शुक्र आहे अहिड़ा कलाम ख़ासि करे असांजे माण्हुनि खे ॾाढा वणंदा ॾाढा साईं राग शइ अहिड़ी आहे राग शइ मूसीक़ी आहे ख़ुशी जो जी जी चवंदा आहिनि त राग रंग आहे जंग न रंग आहे आहे त असांजा जेके सूफ़ी कलाकार आहिनि उहे बि इन साज़नि जे ज़रिए अहिड़ी शाइरी जे ज़रिए पंहिंजे अलाह खे रिझाईंदा मन ॼाणे अलाह ॼाणे तन ॼाणे बंदो सुभान अल्लाह नच के यार मना सुभान अल्लाह ॾाढो ज़बरदस्त मज़ो आयो साईं तव्हां जेके असां जेकी सिंधी शाइरी आहे जीअं असां ॿाहिरि मुल्क जी शाइरी ॿुधंदा आहियूं अरबी स्टाइल में बि रेप जेकी शाइरी थिए थी या इंग्लिश या वेस्ट जेको बि अफ्रीका रेप जेको थिए थो अॼुकल्ह इंडिया में बि तमामु घणो रेप जेकी आहे या पंजाबी में बि घणी थींदी आहे पर सिंधी में असांजे शाइरनि रेप शाइरी न कई आहे जी जी बिल्कुलु बिल्कुलु उहो छो हुनजी इहा बि नवाण आहे हिकिड़ी जदीद दौर जे हलण जे जेको आहे हलिजे हुन सां गॾिजी छो जो के सिंगर अहिड़ा आहिनि हुनखे ज़रूरत आहे हिन शइ जी ज़रूरत आहे रेप जी ज़रूरत आहे हुनखे त बाबा डिस्को माहौल आहे हुन में ॻाइजे इहो बि हिकिड़ो ख़ुशी जो अंदाज़ आहे असल में साईं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे उनमें कुझु जेके असांजा लेखक आहिनि या जेके शाइर चऊं जेके जदीद शाइर उहो कुझु लिखंदा आहिनि पर उनमें छा उन जी को एतिरी वैल्यू कोन्हे मतिलबु त टेम्परेरी आहे हिकिड़े क़िस्म जी टेम्परेरी आहे हिकिड़ी जेका पुख़्ती शाइरी आहे जेका बैर वज़न ते जेके मात्राउनि ते शाइरी आहे जेके छिंद विद्या जेके पाण चऊं उन जी हिकिड़ो माना माण्हू ॿुधंदा घटि आहिनि पर उनजी वैल्यू आहे हिकिड़ी अमर शाइरी आहे बिल्कुलु बिल्कुलु अमर पर जीअं मां इहा अर्ज़ु कयो त नए दौर जे हिसाब सां जीअं हाणे हिकिड़ो सिंगर मरी हुनजो नालो हो पंहिंजो सिद्धू मूसेवाला उनखे माना मारियो हुओ इंडिया में जी 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 पर हिते हर हिकु ॿार खे उनजी ख़बर आहे बाबा सिद्धू मूसेवाला मां घर आयुमि त छोकिरनि ॿुधायो अबूअ मरी वियो मां चयो केरु मरी वियो मां वरी सम्झो को सिद्धू जेको हुयो उते वेहंदो जेको क्रिकेटर आहे मां चयो शायदि उहो वरी वियो अलाए छा चई न उहो सिद्धू मूसेवाला बाबा वॾो सिंगर हो जॾहिं मूंखे ॿुधायो त मुंहिंजा कलाम ॿुधा त हुनजा हुयो रेप में छा हो उहो ॿाहिराड़ी जो ज़िक्र बि करे पियो बनी जो ज़िक्र बि करे पियो पंहिंजे हाल जो ज़िक्र बि करे मज़ामत करे पियो मज़ामत शाइरी हुई हुनजी त उहो उन में मां चयो त हीअ शइ त सुठी आहे पर असांजा शाइर हिन जे वेझे छो न विया बिल्कुलु बिल्कुलु रेप बि करे सघिजे थो ॻाए सघिजे थो जीअं असां वटि शुरू में जॾहिं असांजा ही सैटेलाइट चैनल आया सिंधी त
त पोइ हुन में असांजा जेके सिंगरहार नवां नदीम मीराणी हूंदो, शहरयार, आसिफ़ सियाल, इन्हनि शइ कोशिशि कई जी जी जीअं हाणे हो हुयो पंहिंजो शफ़ी फ़क़ीर जो कलाम हो, पंहिंजो सादिक़ फ़क़ीर जो जी जी सखी पिया खे मिली त चइजां, हाँ शेख हयात जी शायरी शेख हयात जी शाइरी जी जी शफ़ी फ़क़ीर बि ॻाईंदो आहे जी, जी। ॾाढो ज़बरदस्तु। पोइ उन जेको आहे उनखे ॻायो उन अंदाज़ में, माना रेप टाइप में। रेप टाइप में सही सही हा माना उन हिकिड़ो नवाण करे ॻायो, जी, जी, जी। स्टाइल उनजो नओं हो त अॻियां ॿुधंदड़ खे वणे। इहो माना उन ई फ़नकार खे ख़बर हूंदी आहे जेको मतिलबु त उनजो हिकिड़ो वसी मुतालियो बि हुजे जी, जी, जी। ऐं जेको मतिलबु त हिकिड़ो वॾो गवैयो चऊं पाण जंहिंखे पाण, जी, जी। उहो इन शइ खे माना टेक्निक सां ॻाए वेंदो आहे जी, जी, त जी। माहौल जे हिसाब सां पोइ उन शइ खे उहा त मां बि साईं खे अर्ज़ु कयां थो, शाइर आहे कोई अहिड़ी रेप शाइरी ॾियो त हुन में असां बि कुझु हथ पेर हणूं त माण्हुनि खे ख़बर पए बाबा सिंध में बि जवान जाॻिया गाना इंशाल्लाह ज़रूरु ज़रूरु त असांजो कलाकार तमामु सुठो मौजूदु आहे। माशाल्लाह साईं। ऐं साईं कहिड़ो असांखे गीत ॿुधायो था हिन वक़्तु? तुंहिंजे चीच जो छलड़ो हुजां, मुंहिंजो उस्ताद जो मशहूरु गीत, माशाल्लाह वाह वाह ऐं ज़ुल्फ़कार मंगी साहब जी ज़ुल्फ़कार शाइरी। जी शायरी जी जी दिल भरत हुजी दिल में शल मुंहिंजी जाइ हुजे, तुंहिंजो सचो प्यार पिरी शल यूनुस लाइ हुजे, रुगो तो सां ठाहु हुजे ॿी गणती नाहे बुढ़े खे, वो तुंहिंजे चीच जो छलड़ो हुजां, तुंहिंजे गिचीअ जो हार हुजां, तुंहिंजे चीच जो छलड़ो हुजां, तुंहिंजे गिचीअ जो हार हुजां, भली कंहिंजो कुझु न हुजां पर तुंहिंजो यार हुजां, तुंहिंजे चीच जो छलड़ो हुजां, तुंहिंजे गिचीअ जो हार हुजां, तुंहिंजे चीच जो छलड़ो हुजां, तुंहिंजे गिचीअ जो हार हुजां। तुझे पिसंग जो रंग हुजां, तुझे दर जो मलंग हुजां, तुझे पिसंग जो रंग हुजां, तुझे दर जो मलंग हुजां, हुजां हर पल गॾु तो सां छल तो खन धार हुजां, हुजां हर पल गॾु तो सां छल तो खन धार हुजां, भली कंहिंजो कुझु न हुजां पर तुंहिंजो यार हुजां, तुंहिंजे चीच जो छलड़ो हुजां, तुंहिंजे गिचीअ जो हार हुजां, तुंहिंजे चीच जो छलड़ो हुजां, तुंहिंजे गिचीअ जो हार हुजां। तुझे चोल जो बटणु हुजां, तुंहिंजी बाह जो कंगणु हुजां, तुझे चोल जो बटणु हुजां, तुंहिंजे बाह जो कंगणु हुजां, तुंहिंजे गल जो तिर बणजी तुंहिंजो पहरेदार हुजां, तुंहिंजे गल जो तिर बणजी तुंहिंजो पहरेदार हुजां, भली कंहिंजो कुझु न हुजां पर तुंहिंजो यार हुजां, तुंहिंजे चीच जो छलड़ो हुजां, तुंहिंजे गिचीअ जो हार हुजां, तुंहिंजे चीच जो छलड़ो हुजां, तुंहिंजे गिचीअ जो हार हुजां।
जो छलेड़ो हो जा, तुझे गिटीअ जो हार हो जा। वाह वाह माशाल्लाह, वाह, तमामु सिकंदर ज़बरदस्त वाह, जुल्फ़कार मंगी जी शाइरी तमामु सुठो शाइर आहे। सुठो शाइर। हा साईं, शिकारपुर हा में साईं। बि माना शेख अयाज़ खां वठी हा, शिकारपुर साईं अदब जो गढ़ आहे। अदब जो गढ़ आहे ऐं वॾी खेप को शाइरनि जी वॾी जेकी खेप, आई साईं, ऐं उन में पंहिंजो गोहर गदाई जी हा, ऐं गुलाम कादिर घायल घायल। साईं सांवल मीराली, पंहिंजो जुल्फ़कार मंगी, तमामु ज़बरदस्त बेहतरीन शाइर, जी 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 हा, हा, तमामु ज़बरदस्त शाइर शिकारपुर जा, ॾाढो सुठो तव्हां ॻायो साईं। जी साईं। तव्हां जेको आहे सो जेकी शाइरी कई आहे, ॿुधायो त वॾी शाइरी जी तादाद आहे तव्हां, जी जी बिल्कुलु बिल्कुलु। उन में तव्हां पाण बि ॻायो न शाइरी पंहिंजी की? मुंहिंजो सर हिकिड़ो गीत ॻायल आहे जेको यूट्यूब ते पियो आहे, सोशल मीडिया ते पंहिंजे आवाज़ में जेको मूं ॻायो, उनमें वयो जाम शोरे में जेको पढ़ी कंदो यादि उहो वेल वक़्तु वरी। इहो तमामु मशहूरु गीत थियो ऐं फेसबुक ते ID ते पियो आहे ऐं तमामु इहो हिकिड़ो ई गीत मूं ॻायो, इहो किताब में बि लिखियलु आहे। अच्छा, हू ॻायो, उहो मूं पाण ॻायो। जी। पज़ीराई मिली तव्हां तमामु तमामु बहितरीनु। असां इहो चाहींदासीं त जेकॾहिं तव्हां थोरो गुनगुनायो हाज़िर त बिल्कुलु। वधीक हिते सहूलियत बि आहे, साज़ बि हा आहिनि। हा, गुनगुनाईंदासीं हा, बिल्कुलु बिल्कुलु बिस्मिल्लाह। बिल्कुलु गुनगुनाईंदासीं। वयो जाम शोरे में जेको पढ़ी कंदो यादि उहो वेल वक़्तु वरी। वयो जाम शोरे में जेको पढ़ी कंदो यादि उहो वेल वक़्तु वरी। 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 साण शाम जो हूंदी हुई साम्हूं। जाम शोरे में जेको पढ़ी कंदो यादि उहो वेल वक़्तु वरी। वयो जाम शोरे में जेको पढ़ी कंदो यादि उहो वेल वक़्तु वरी। ॾाढो ज़बरदस्त, छो जो शाइर खे पाण खे बि गुनगुनाइणु अचे तॾहिं मज़ो आहे। तॾहिं मज़ो हा, आहे। जी छो जी तॾहिं दिलि खां सुठी शाइरी निकिरंदी। जी, 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 हिनखे जेकॾहिं फनकार ॻाईंदो त कीअं ॻाए, बिल्कुलु। जेकॾहिं को ॿुधाईंदो त की साईं जेके असांजा जेके शाइर आहिनि जॾहिं पढ़ंदा आहिनि, जी जी अदीब जेके शाइरी पढ़ंदा आहिनि, जी हा, उन्हनि जो बि पढ़ण जो जेको अंदाज़ हूंदो आहे उहो मज़ो ॾींदो आहे। मज़ो मज़ो साईं, बिल्कुलु बिल्कुलु। असां चवंदा आहियूं फनकार ॻाए न इहो ॿुधाए। इहो ॿुधाए साईं, उन्हनि में हिकिड़ो उन जे लफ़्ज़नि में मिठास, उनजी गले जी शार्प, उन जो हिकिड़ो तख़युल ख़्याल। ॿियो त शायदि उन इश्क मां लिखियो, इश्क मां लिखियो, जंहिं अंदाज़ मां लिखियो उन अंदाज़ में ॿुधाए। अंदाज़ में ॿुधायो। मोहतरमा जॾहिं आबदा परवीन साईं पुछियो न उस्ताद मरहूम जलाल ख़ान त तव्हां राणो कीअं ॻायो, चई मूंखे इश्क ॻारायो, मूं पाण कोन ॻायो। हक़ीक़त इहा अथव। हक़ीक़त इहा आहे। उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां पोइ जेको राणो ॻायो न उहो जलाल ॻायो। जलाल ॻायो साईं, बिल्कुलु जलाल माना हिते बि उस्ताद साम्हूं वेठो आहे बि। हा न, इन ॻाल्हि खे त वॾा वॾा कलाकार मञींदा आहिनि। वॾा वॾा साईं। त उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां पोइ जलाल जेको ॻायो राणो ॻायो आबदा साईं, हेॾी फनकार उन ई मञियो, मञियो। चई तव्हां ही ॻायो कीअं, चई मूंखे इश्क ॻारायो। ज़बरदस्त। ऐं असां जेको आहे सो असां मोकिलाणी कंदासीं, प्रोग्राम जेको आहे सो पुॼाणी तरफ़ आहे, तव्हां दोस्तनि खां मोकिलियासीं। तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, कुर्ब तव्हां आयो असांजे प्रोग्राम में कई करे ॾाढो मज़ो आयो। ईअं लिखंदा रहो शाइरी ऐं जेको आहे सो सुठो मैसेज वञे पब्लिक ताईं। त असां वटि फनकार मौजूदु आहे साईं। आख़िर में असांखे छा ॿुधाईंदव सिकंदर साईं? आख़िर में वरी बि तव्हांखे पंहिंजे उस्ताद जो ॿोल ॻायल ॿुधायूं था। मशहूरु गीत आहे, शाइर सिकंदर लुंड मुंहिंजो नाले भाई, मोरे शहर जो मशहूरु शाइर आहे। ॿुधी आहे शाइरी साईं जी। त असांजी मोकिलाणी आहे, आख़िर में कलाम आहे तव्हां। सजाई सारा सजण सारो ॾींहुं वो तो सां लॻो नी कलबीअ जो कंहिं वक़्त खां। ऐं मोहबत जी तंदु कचिया, मोहबत जी तंदु कचिया, टोड़ी दे टुटी पवंदी बस तुंहिंजी आहे यारी, बस तुंहिंजी आहे यारी, हलाई दे पई हलंदी। मोहबत जी तंदु कचिया, मोहबत जी तंदु कचिया, टोड़ी दे टुटी पवंदी बस तुंहिंजी आहे यारी, बस तुंहिंजी आहे यारी, हलाई दे पई हलंदी। मोहबत जी तंदु कचिया, मोहबत जी तंदु कचिया।
तुसन तो साण बेवफाई मात कदह तुसन तो साण बेवफाई मुझी हमेशा तो सां रहंदी सजणो सचाई तुझे कुछ न ले मुझी तुझे कुछ न ले मुझी दिल मई दुआऊं घुरंदी मोहब्बत जी तंद कचिया मोहब्बत जी तंद कचिया डोरी ते टुटी पवंदी बस तुझी आहे यारी बस तुझी आहे यारी हलाई ते पई हलंदी मोहब्बत जी तंद कचिया मोहब्बत जी तंद कचिया सोचे समझी तो सा मोहब्बत मिठा कईया सोचे समझी तो सा मोहब्बत मिठा कईया हाणे आ तुझी मर्जी लगी दिल जो तो सा वैया कच्चा धार तू न मुखे कच्चा धार तू न मुखे दुनिया सुठो न चवंदी मोहब्बत जी तंद कचिया मोहब्बत जी तंद कचिया तोड़ी ते टुटी पवंदी बस तुझी आहे यारी बस तुझी आहे यारी हलाई ते पई हलंदी मोहब्बत जी तंद कचिया मोहब्बत जी तंद कचिया सिकंदर चलूं जो तू भी कर डाल पंहिंज दिल जी सिकंदर चलूं जो तू भी कर डाल पंहिंज दिल जी मूंखे बि का ख़बर पए वींदे त कोन मटिजी पक जैसी तू न ॾींदे पक जैसी तू न ॾींदे मुतमैन दिल न थींदी मोहब्बत जी तंद कचिया मोहब्बत जी तंद कचिया तोड़ी ते टुटी पवंदी बस तुझी आहे यारी बस तुझी यारी हलाई ते पई हलंदी मोहब्बत जी तंद कचिया